अस्सलाम वालेकुम दोस्तों, हे साईं सोहेल अहमद सिंधी साहब पंहिंजे सिर पाण हिन वक़्तु प्याला होटल ते आहियूं, लकड़ा होटल ते आहियूं चांहि जी चुस्की जे लाइ संगत सां गॾु। हे साईं प्याला होटल जो मिस्त्री, लकड़ा होटल जो मिस्त्री। उस्ताद ॿियो छा ठाहियो था? साईं दाल मुर्गी छोला कढ़ाई वाह वाह तिको वाह वाह, तेल में तिको, माना ओरिजिनल शइ आहे न। अल्लाह ख़ैर कंदो, शिकायत नहीं। अस्सलाम वालेकुम। हाँ साईं, आया हूँ दूध पती चांहि पीअण भटिन में पंजल खान महर जे होटल ते। हे आहे कारीगर, फेरायो अथई असांखे दूध पती चांहि ते। हाणे इन जी चुस्की को सवाइ असांखे मज़ो कोन थो अचे। हाणे ॾिसो तव्हां पाण। हाँ साईं, चुप कर यार, ईअं कीअं साईं। दूध पती चांहि जो मज़ो साईं। अचे थो? हाँ 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 सही है। और हेडे करे हेडे हेडे। हाँ हाँ वीआईपी भई अचूं था। हाँ बई ओके ओके हाँ ओके ओके। दूध पती चांहि अची वई साईं, जंहिंजो इंतज़ारु हुयो। असां हाणे हिरियल हूं मुर्दारे त कोन असां रोज़ु पीअण खां, पर चांहि बाक़ी साईं हक़ लाजवाब पीआरे। कारीगर जी जेका आहे इहा महिनत सजाई आहे साईं, असांजो ख़्यालु बि करे थो। शाबाश।